नाज़रीन, ज़िले शिकारपुर जे ॿिए नंबर वॾे शहर मदई जे वेझो वाक़िअ ॿिनि ॻोठनि जे बिरादरियुनि पंवर ऐं बिरोई बिरादरी जे दरमियान हलंदड़ तकरार जा मुहर्रिकात ऐं असबाब कहिड़ा आहिनि, अचो त उन्हनि जो जाइज़ो वठूं। दोस्तो, केरु मञे या न मञे, पर हक़ीक़त उहा आहे त मसइले जो कारण सिर्फ़ ऐं सिर्फ़ जहालत ऐं तालीम खां दूरी आहे। झेड़ींदड़ ॿिन्ही ॻोठनि जा स्कूल अॼु बि उताकूं बणियल आहिनि ऐं उतां जे रहवासियुनि खे इहो को बि फ़िकिर ऐं ऊनू नाहे त स्कूलनि जो बंदि हुजणु असां ऐं असांजे औलाद लाइ केॾो न नुक़सानकार आहे। हिन जहालत खां वधीक ॿी कहिड़ी जहालत थी सघे थी जो हिकु ग़रीब, मिसकीन ऐं बेहथियार माण्हूअ ते अचानक हमिलो करे उनखे क़तल कंदड़ माण्हू उताक में वेही छापर खे वटि ॾेई चवे त मां मुड़ुसु माण्हू ऐं गैरतमंद आहियां। तव्हांखे यादि हूंदो त पुराणे जहालत वारे दौर में बि माण्हू मैदाननि में दू बदू मुक़ाबला कंदा हुआ, पर हिते सिर्फ़ ज़ात ऐं मिटी माइटी जे बुनियाद ते कई घर उजड़ी विया ऐं कई गभरू जवान गोलियुनि जो खाज बणिजी विया। हिते न त कातिल खे उहा ख़बर हुजे थी त मां अॻिले खे कहिड़े गुनाह में क़तल कयां थो, ऐं न ई वरी मक़तूल खे उहा ॼाण हूंदी आहे त हिन खे कहिड़े जुर्म जी सज़ा ॾिनी पई वञे। दोस्तो, अचो त मां अव्हां सां कुझु झेड़े जा असबाब शेयर कयां। मदईजीअ खां अटकल 4 किलोमीटरनि जे फ़ासिले ते मौजूदु वारह केनाल जे ॿिन्ही कपरनि ते सालनि खां आबाद ऐं हिक ॿिए सां प्यार मोहबत सां वक़्तु गुज़ारींदड़ ॻोठ पंवर पलीजा ऐं ॻोठ दाद मोहम्मद उर्फ़ ईद मोहम्मद बिरोईअ जा रहवासी आख़िर हिक ॿिए जा जानी दुश्मन छो बणिया ऐं ॾिसंदे ॾिसंदे हिक ॿिए जा हिकु औरत समेत 10 माण्हू क़तल करे छॾिया। अचो त मां अव्हां सां कुझु पंहिंजे ज़ाती नाक़िस मालूमात शेयर करियां। यादि रहे त ही तजज़ियो निज मुंहिंजी ज़ाती मालूमात ते मबनी आहे। हक़ीक़त कुझु हेठि मथे या कुझु घटि वधि बि थी सघे थी। दोस्तो, ॻोठाणी रिवायत मुताबिक़ ॿिन्ही ॻोठनि जा रहवासी पंहिंजो चौपायो माल वारह बैराज में लाहे वेंझारींदा हुआ ऐं पाण बि वेंझंदा हुआ ऐं गॾिजी कचहरियूं, खिल भोग, रंज रुसामूं, दोस्तियूं सभु भाउरनि वांगुरु हलंदियूं रहंदियूं हुयूं। ॻोठाणा माण्हू बख़ूबी इन ॻाल्हि खे ॼाणनि था त ॻोठाणा ख़ासि करे धनार ऐं हारी हमेशह पोतड़े कमीस में हूंदा आहिनि। पोइ जॾहिं बि उन्हनि खे बैराज में वेंझणो हुजे, कैनाल क्रॉस करणो हुजे या माल खे वेंझारण लाइ बैराज में लहिणो पवे त पहिरियां हू कमीस लाहे मथे सां ॿधंदा आहिनि ऐं पोइ आहिस्ता आहिस्ता वाह में लहंदा बि वेंदा आहिनि ऐं पंहिंजे पोतड़े खे बि मथे कंदा कंदा आख़िर पोतड़ो लाहे उहो बि मथे सां ॿधी छॾींदा आहिनि ऐं उहा किरत हमेशह खां 2 धुरियूं कंदियूं रहंदियूं हुयूं। मतिलबु वाह में ॿिन्ही धुरियुनि जा माण्हू उघाड़ा थी वेंझंदा बि हुआ ऐं बाक़ी कम बिस्तर अंजाम ॾींदा हुआ त अचानक बिरोई बिरादरीअ जे कुझु माण्हुनि खे ज़हन में उहो ख़्यालु आयो त यार, असांजा ॿार बचा वारह जे टाप तां गुज़रनि था, जॾहिं त पंवर वारह में उघाड़ा थी वेंझनि था। उहो त गैरत जो मसइलो आहे। सो उन्हनि पंवरनि खे इन मसइले तरफ़ तवजो छिकायो ऐं पंवरनि खे अर्ज़ु कयो त आईंदा को बि पंवर कपिड़ा लाहे वारह बैराज में न लहे, छो त असांजा ॿार बचा यानी औरतूं टाप तां गुज़रनि थियूं ऐं साम्हूं असांजा घर पिणु वाक़िआ आहिनि। पंवरनि बिरोइनि खे चयो त बिरोई बिरादरी जा माण्हू पंहिंजे औरतुनि खे ताक़ीद कनि त उहे मथे टाप ते न चढ़नि ऐं टाप जे हेठां हेठां हलनि
ऐं अगरि बिरोइन जो को घर टाप ते आहे त महिरबानी करे पंहिंजा घर वारनि जे टाप जे हेठां ज़मीननि ते ठाहिनि। तंहिं बावजूद बि असां पंहिंजनि नंढनि खे बि चवंदासीं त उहे उघाड़ा थी वाह में न वहिंजनि। पंवरनि बिरोई बिरादरीअ जे माण्हुनि खे सुठी मोट ॾींदे मामिलो हल करण लाइ यकीन ॾियारियो। ऐं ॿिए तरफ़ पंवरनि जे वॾनि नंढनि खे सम्झायो बि त उहे उघाड़ा थी वाराए में न लहनि। पोइ उन ते कुझु माण्हुनि अमल बि कयो, पर अदा जेकी सालनि खां उघाड़ा थी वेंझण जा आदी हुजनि से यकदम त कोन रुकजंदा। सो उन ॻाल्हि ते मुकमल ऐं हिकदमि अमल बि न थी सघियो। त होॾां बिरोई बिरादरीअ जे माण्हुनि बि सोचियो त पंवर ईअं न मुड़ंदा, हिननि खे अखि ॾेखारिजे। सो हिकु ॾींहुं बिरोई बिरादरीअ जे माण्हुनि वाराए बिराज में वेंझंदड़ पंवर बिरादरीअ जे माण्हुनि मथां सिधा फायर कया, जंहिंजे नतीजे में हिकु छोकिरो मुनीर पंवर ज़ख़्मी थियो। जॾहिं त फायरिंग सबबि पंवरनि जा बाक़ी छोकिरा रड़ियूं कंदा ॻोठ ॾांहुं भॻा ऐं ॻोठ में हिरास फैलिजी वियो। बिरोई बिरादरीअ जे अहिड़े अमल ते पंवरनि खे ॾाढो ॾुखु रसियो। होॾां कुझु ॾींहं बाद पलांद में पंवरनि वरी हिकु वैक्सीनेटर अब्दुल गफ़ूर बिरोईअ खे फायर हणी सख़्तु ज़ख़्मी करे तशदुद बि कयो। ॿिए पासे पंवरनि चयो त वाराए बिराज जे कपर ते अगरि असां नथा चढ़ी सघूं त पोइ बिरोई बि न चढ़े। पोइ मुसलसल कई ॾींहं फायरिंग जो सिलसिलो जारी रहियो। पंवरनि जो को माण्हू वाराए ते चढ़ंदो हो त बिरोई उन मथां सिधा फायर कंदा हुआ, ऐं अगरि बिरोइन जो को माण्हू कपर ते चढ़ंदो हुयो त पंवर उन मथां फायरिंग कंदा हुआ। अहिड़ी फायरिंग जे सिलसिले में पंवरनि जो हिकु माण्हू आबिद पंवर बिरोइन हथां क़तल थी वियो। जॾहिं त कुझु ॾींहं बाद तुफ़ैल पंवर बि जहिड़े सबबि मारिजी वियो। जंहिंखां पोइ कुझु अरसो बिरोई बिरादरी जे मुअज़्ज़िज़ीन ठाहला मेड़ियूं कयूं, मगर पंवरनि शर्त हयो त बिरोई उतां लॾे वञनि ऐं ॻोठ वञी ॿिए हंधि आबाद कनि, छो त बिरोइन जे ॻोठ भरिसां असां जूं ज़मीनूं आहिनि। असांजो बार बार अचणु वञणु थींदो ऐं फ़ैसिले ते अमल बरक़रार न रही सघंदो। ॿिए पासे बिरोई बिरादरीअ पारां लॾण वारे शर्त खे फज़ूल ऐं ग़लति रिवायत विझंदड़ शर्त क़रार ॾींदे मामले खे ॿियनि तरीक़नि सां सुलझाइण जी वॾी कोशिशि कई, मगर डेडलॉक बरक़रार रहियो। त होॾां शैतान बि त निंड में कोन हुयो। सो उन पंहिंजो कमु ॾेखारियो ऐं पंवरनि जे माण्हुनि वरी मदई जी शहर में साइकिलुनि जो कमु कंदड़ पोरियत रसूल बख़्श बिरोई ऐं संदन जे पुट खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। जंहिंखां पोइ पंवरनि वरी बिरोइन ॾांहुं ठाहला मेड़ियूं कयूं, पर ठाह जी का बि सूरत न निकिती। त होॾां बिरोई बिरादरीअ जे माण्हुनि वरी जिंदो दिरो भरिसां रक्शो रोके पंवरनि जे मुअज़्ज़ज़ सरदार ख़ान पंवर ऐं हिकु औरत खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो, जॾहिं त हिकु ॿी औरत खे ज़ख़्मी करे विधो। हिन दफ़े बिरोई बिरादरीअ पारां ठाहला का ख़ासि मेड़ मिनत न थी। शायदि उन करे बि त उन्हनि खे यकीन थी वियो हुयो त ॿिनि सबबनि जे करे जहिड़े हाणे अहिड़ो रुख अख़्तियार करे वरितो आहे जो हाणे मेड़ मिनत सां ठाह शायदि मुमकिन न हुजे। त ॿिए पासे ॿिन्ही धुरियुनि जा मुअज़्ज़िज़ अंदरूनी तरह ठाहला कोशिशुनि में रुधल ई हुआ त वरी शैतान पंहिंजो कमु ॾेखारियो ऐं पंवर बिरादरीअ जे माण्हुनि बिरोई बिरादरी जे ॻोठ ते चढ़ाई करे उन्हनि जे चइनि माण्हुनि मंज़ूर, मोहम्मद शरीफ़, इब्राहिम ऐं रियाज़ बिरोईअ खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो, जॾहिं त हिक खे ज़ख़्मी बि कयो। दोस्तो, हीउ जहिड़ो सालनि खां ग़ालिबन 2013 खां हलंदड़ आहे। हर साल वाराए बिराज में पाणी बि अचे थो। वाराए बिराज उते ई मौजूदु आहे, को बि माण्हू वाराए में नथो लहे ऐं न ई वरी माल पंहिंजो वेंझारे थो। बाक़ी
बेमक़सद ऐं बिना कंहिं ॾोह जे ॿिन्ही पासनि जा गभरू जवान मरी रहिया आहिनि। दोस्तो, जहालत जी इंतिहा आहे। शऊर ऐं इल्म खे को बि अहमियत ॾियण वारो कोन्हे। असां ॿिन्ही धुरनि जे संगत खे वॾो सम्झायो त अदा ही बंदूक ऐं कुहाड़ीअ जो दौरु नाहे। हिन वक़्तु जहिड़ो इल्म जी हासिलात में हले थो। हिक ॿिए खां भलियूं गाॾियूं वठणु ऐं भला बंगला ठाराइण जो जहिड़ो हले थो। हिक ॿिए जो पंहिंजे पुट खे वॾो ऑफिसर बणाइण वारो जहिड़ो हले थो। दुकान ऐं कारखाना खोलण वारो जहिड़ो आहे। सो महिरबानी करे ही बेकार, बेसूद ऐं निज जहालत वारो जहिड़ो छॾे हिन जदीद ऐं फ़ाइदे वारे जहिड़े तरफ़ अचो। पर चवंदा आहिनि त ॼट ऐं फट ॿधोकार आहे। सो उहे दलील जी ॿोली कॾहिं बि न आहिनि सम्झंदा। उन करे हाणे मौजूदा ज़िले शिकारपुर जे SSP तनवीर तुनियूं साहब जो को ॾंडो ई कमु ॾेखारे सघे थो। बाक़ी कम दुआन तोड़े समझाइण खां ज़ोर थी वियो आहे। खैर नाजरीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़, स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।